वेलकम बैक नाज़रीन। तमाम अहम सेगमेंट सां ॾाढो हाज़िर थिया आहियूं। जीअं तव्हांखे ख़बर आहे त महांगो तरीन दौर आहे, महांगाई जी शरह ॾींहुं वरी वधंदी पई वञे, पेट्रोल जो बम बि जेको आहे आवाम ते किरंदो पियो वञे। सो असीं कोशिशि कंदासीं त हाणे अवां जे लाइ कुझु अहिड़ा सेगमेंट्स बि असीं प्रोग्राम में शामिल कयूं जिन मां तव्हां मुफ़ीद थी सघो, कुझु जेको आहे हासिल करे सघो त अॼु महांगे तरीन दौर में गुज़ारो कीअं कजे। सो इन सेगमेंट में असीं कोशिशि कंदासीं त फोकस जेको आहे पंहिंजे नौजवाननि खे रखूं, यूथ के जेको आहे असीं फोकस कयूं ऐं हिन जेको आहे अहम सेगमेंट में तव्हांजी मुलाक़ात असीं अहिड़े महिमान सां कराईंदासीं जेको नौजवाननि जी मदद करे पियो, उन्हनि जा जेके उन्हनि खे अब्रॉड सेट करे पियो। कीअं, छो त अॼुकल्ह जीअं तव्हांखे ख़बर आहे त डॉलर वधंदो पियो वञे, तीअं ई जेको आहे नौजवाननि जूं ख़्वाहिशूं बि वधंदियूं पियूं वञनि त जेकर ॿाहिरि सेट थिजे ऐं ॿाहिरि जेको आहे डॉलरनि में कमाइजे। जेकॾहिं इहो न त असीं उन्हनि महिमान खां इहो पुछंदासीं पंहिंजे उन पैनलिस्ट खां जेको अॼु जो नौजवान आहे उहो सही स्किल्स में कीअं इन्वेस्ट करे ऐं कीअं गुज़ारो करे ऐं जेको आहे उनजे लाइ कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ जेकी आहिनि अॼु जे महांगे तरीन दौर में एग्ज़िस्ट कनि थियूं, जिन जी तरफ़ हू रुख ई न पियो करे। ऐं ॿिए तरफ़ इन हवाले सां बि गुफ़्तगू कंदासीं त असांजो जेको तालीम जो फुक़दान एग्ज़िस्ट करे थो, तालीम जे हवाले सां जेके शयूं आहिनि, जेकी खोट लॻी पई आहे, तालीमी निज़ाम जेको आहे छा उहो उन लेवल जो आहे, उन मयार जो आहे जो उहो अॼोके ॿार खे सुभाणे जे लाइ सही सां तयारु करे रहियो हुजे। सो तव्हांजो जेको आहे तारुफ़ आउं कराईंदी पई हलां, मूंखे ॿिनि ज़बरदस्त महिमाननि जेको आहे जॉइन कयो आहे। मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि अली हसन भुट्टो साहब जेके सिंध स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम जा फाउंडर आहिनि। अली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। वरी महिरबानी तव्हां टाइम कढो। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे प्रोफेसर आहिनि, राइटर आहिनि, उन खां अलावा हू एक्स रजिस्ट्रार रही चुका आहिनि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जा। सो प्रोफेसर साहब खां जी हुननि जे तजुर्बे मां असीं मालूम कंदासीं। डॉक्टर सिकंदर मुग़ल असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि, उन्हनि जे तजुर्बे मां असीं मालूम कंदासीं त ॿारनि खे जेको आहे अॼु जा ॿार जेके आहिनि या हू पंहिंजे तजुर्बे मां असांखे ॿुधाइनि त छा इहो तालीमी निज़ाम हुननि खे मुस्तक़बिल लाइ तयारु करे थो या न। सो डॉक्टर साहब अवांजी इजाज़त खां जेको आहे आउं अली साहब खां शुरू करणु चाहींदसि ऐं अली साहब खां पुछंदासीं ऐं ही सेगमेंट्स असीं अहिड़ा जेको आहे हाणे कंटिन्यूसली अवां जे लाइ आणींदा रहंदासीं जीअं तव्हां वधि खां वधि मुफ़ीद थी सघो ऐं आइडियाज़ जेके आहिनि अव्हांखे असांजे प्रोग्राम मां मिली सघनि त अॼु यूथ जेको आहे कीअं सेटल थिए, कीअं जेको आहे सही स्किल्स में इन्वेस्ट करे ऐं उहे कहिड़ियूं सही स्किल्स आहिनि। सो असीं सभ खां पहिरियों जेको आहे अली हसन साहब खां पुछंदासीं त हू जीअं नौजवाननि जी मदद कनि था ऐं ख़ासि करे सिंधी नौजवाननि जी मदद कनि था, कीअं कनि पिया ऐं कीअं जेको आहे अव्हां हिननि मां मदद हासिल करे सघो था। हीअ प्रोग्राम जे हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो अली साहब, अॼु जा नौजवान मायूस आहिनि, परेशान आहिनि, डिग्री मिले थी, नौकरी ॻोल्हण वञनि था, अव्हांजो माशाल्लाह सां ॾाढो ज़बरदस्त प्रोफाइल आहे, सुठो कमु कयो पिया, कीअं गाइड कयो पिया ख़ासि करे सिंधी नौजवाननि खे? अदी थैंक यू वेरी मच। सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे मदद कयो। हीउ तमामु वॾो इशू आहे जेको तव्हांजे एड्रेस कयो आहे ऐं हिन इशू ते असां 2006 खां वठी कमु करे रहिया आहियूं। ऐं जॾहिं प्रोग्राम तहत हिन प्रोग्राम तहत 2006 खां वठी असां कमु करे रहिया आहियूं। ऐं मुंहिंजी इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल में थियल हुई। मां पोइ जॾहिं 5 साल हिते SDO वापदा रहण खां पोइ ॿाहिरि मुल्क जॾहिं वियासीं उते असांजे सूबे जा स्पेशली सिंधी असां दोस्त घटि नज़र आया। अच्छा। पोइ असां दोस्तनि पाण में बि सलाह कई त छो असांजा इंजीनियर्स डॉक्टर्स हिते घटि तादाद में छो आहिनि। पोइ असां सॉर्ट आउट कयोसीं त अवेयरनेस जो वॾो फुक़दान आहे। असां वटि माण्हू डिग्रियूं त करे था वठनि पर उहे स्किल सेट तव्हां नौजवाननि खे मुल्क पे छॾे रहियो न, लेकिन उहो मुल्क जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे। ज़रा रेवेन्यू जनरेट थींदो त वापसि वरी पंहिंजे मुल्क में ईंदा, वरी हिकिड़ो माण्हू ईंदो त वरी ॿिए कंहिंखे वठी बि ईंदो न। वेरी नाइस, ठीकु आहे। पोइ असां दोस्त गॾिजी करे जेके पुराणा दोस्त हुआ जेके 3 खां 5 साल तजुर्बे या उन खां वधीक उन्हनि सां राब्तो कयोसीं त भई तव्हां असांखे पंहिंजूं रेज़्यूम्स मोकिलियो। जेको रेज़्यूम मोकिलियो अधु पेज हिकिड़े पेज जो मोकिलियो या बेरोज़गार लिखी, इहो बि मसलो आहे। इहो बि वॾो मसलो आहे, रेज़्यूम राइटिंग जो वॾो इशू हुयो। पोइ असां जेके बि पुराणा वास्तेदार हुआ उन्हनि खे अवेयरनेस ॾिनीसीं त बाबा तजुर्बो कुझु न कुझु तव्हां लिखो। पर जेका शइ तव्हांखे नथी अचे थोरो गेट स्टेशन ते वञो या रोड बोर्ड ॾिसी अचो, जेकॾहिं सिविल आयो मैकेनिकल आयो त कुझु न कुझु हुन में लिखो। असां हुनखे मेंटोर कयोसीं। अहिड़े तरीक़े सां पहिरें साल में असां 40 खां 50 माण्हू अपॉइंट कराइण में कामयाबु वियासीं। उहो सुठो सऊदी मिडिल ईस्ट जो दौर हुयो जॾहिं एम्प्लॉयमेंट ॾाढी ओपन। काई साल जी ॻाल्हि आहे? इहा 2007-8 जी ॻाल्हि आहे। पोइ 7 में असांखे इहो ब्रेक मिलियो। उन खां पोइ त असांजी टीम वधंदी वई ऐं हिन महिल ताईं असां 17 सालनि में 1500 असां माण्हुनि खे हेल्प आउट कयो आहे। यंगस्टर्स घणो तादाद नौजवाननि जो आहे या हर जुमार जो माण्हू शामिल आहे? न, अक्सर नौजवान मुराद 4 खां 5 साल तजुर्बेकार वारा माण्हू
बिल्कुलु फ्रेश त फॉरेन कंट्री में कोन था खणनि। अच्छा, ऐं उहे जेको आहे रिस्पेक्टिव ऑफ द फील्ड उते कमु कनि था, छा बि फील्ड यस उन्हनि उन जी में आहे इहो आहे न, उन में तव्हां इलेक्ट्रिकल आहिनि, सिविल आहे, मैकेनिकल आहे, पर्टिकुलर डॉक्टर्स टू आहिनि, इंजीनियरिंग आहे मतिलबु? पर्टिकुलर टू इंजीनियरिंग साइड ते जॉब्स तमामु घणियूं आहिनि, ॿियूं नर्सिंग साइड ते जॉब आहिनि, मेडिकल सेक्टर में जॉब्स आहिनि, अच्छा यस एडमिनिस्ट्रेटिव ते जॉब्स आहिनि पर एतिरियूं न आहिनि। टियों लेबर सेक्टर घणो आहे, अच्छा। असां वटि स्किल लेबर घटि आहे, अनस्किल लेबर घणो आहे, पर लेबर जा ॿिया बि इशूज़ आहिनि। अच्छा, स्किल लेबर ऐं अनस्किल लेबर मां जी सर छा मुराद आहे? अनस्किल लेबर जीअं ट्रेड आहे, जो कारपेंटर आहे, स्किल लेबर आहे, पर हिते उन्हनि शयुनि जी जेको इन्हनि प्रोफेशन्स जी उते जेको आहे वॾी वैल्यू बि त आहे न, हिते तमामु सफ़ा घणी आहे वैल्यू कोन। हा त असांजो माण्हू वरी हिन मामले में थोरो घटि आहे, लेकिन पोइ बि आहे, ईअं न आहे। भई अनस्किल लेबर असांजे जेको आहे सूबे जो यानी अव्हांजे तजुर्बे मुताबिक़ या ही प्रोग्राम जेको अमी हलायो पिया त तव्हां ॾिसो पिया त जेको ॿाहिरनि मुल्कनि में इंजीनियर्स जे लाइ वधीक अपॉर्चुनिटीज़ आहिनि? इंजीनियर्स ऐं डॉक्टर्स जे लाइ वधीक अपॉर्चुनिटीज़ आहिनि। इंजीनियर मुराद सिर्फ़ु इहो न सिविल इलेक्ट्रिकल मैकेनिकल, ठीकु आहे, IT प्रोफेशनल थी सघे थो, बिज़नेसमैन, IB MBA जंहिंजी थियल आहे, त बैंकिंग सेक्टर उहो बि काफ़ी ओपन आहे। पर पुराणे दौर में कॉम्पिटिशन घटि हुई, पर जीअं जीअं साल वधंदा था वञनि, नओं एरा ईंदो थो वञे, कॉम्पिटिशन वधंदी थी वञे। ठीकु आहे, हाणे जिते रिक्वायरमेंट 20 हूंदियूं त लास्ट टाइम 5 हुयूं त हाणे 20 रिक्वायरमेंट्स पूरी करणी पवंदियूं, माना स्लोली ग्रेजुअली इहो डिफिकल्ट थींदो थो वञे। अच्छा, मिडिल ईस्ट ठीकु आहे। डॉक्टर साहब ॾे बि असीं वधूं था। डॉक्टर सिकंदर जेके आहिनि उहे लेखक बि आहिनि, पाण प्रोफेसर आहिनि, काफ़ी सुठो उन्हनि जो तजुर्बो आहे, स्टूडेंट्स खे जेको आहे काफ़ी उन्हनि पढ़ायो बि आहे। डॉक्टर साहब, तालीम जे फुक़दान जे हवाले सां छा चवणो आहे? जीअं अली हसन साहब जेको आहे चवनि था त ॿाहिरि जेको आहे डॉक्टर्स इंजीनियर्स जी जेको आहे काफ़ी स्कोप आहे ऐं हितां नौजवान उते वञनि बि था। असांजे तालीमी निज़ाम जे बारे में अव्हां छा कॉमेंट कंदव, छा राय ॾींदव त छा जो तालीमी निज़ाम असांजे ॿारनि खे मुस्तक़बिल जे लाइ तयारु करे पियो? असांजे तालीम निज़ाम जी जेका सूरत हाल आहे उहा ॾाढी मायूस कुन आहे। मां तव्हांखे थोरा अंग करे तव्हां सां शेयर कयां त सिंध जा जेके स्कूल आहिनि ॿारनि जे लाइ, उन मां 60 लख ॿार जेके आहिनि आउट ऑफ स्कूल आहिनि। ॿार यानी 1 करोड़ 20 लख टोटल ॿार सिंध जा, त उन मां अधु आबादी ॿारनि जी स्कूल नथी वञे पई, ऐं जेके ॿार स्कूल वञनि था उन्हनि मां अधु आबादी माना अधु 50% ॿार जेके आहिनि प्राइमरी तइलीम पूरी में छॾी वञनि था। ऐं तव्हां ॾिसो त जेके स्कूलनि जी हालत आहे उहा 48 यानी अवां गवर्नमेंट खे ज़िम्मेवार जेको आहे करार ॾियो पिया, उस्ताद छा पिया कनि? अवां बि प्रोफेसर रहिया आहियो, छा उहे जेको आहे सही तरीक़े सां तयारु कनि पिया जो की ॿारनि खे, या जेके स्टूडेंट्स यूनिवर्सिटीज़ में एनरोल्ड आहिनि? हा, यूनिवर्सिटीज़ में त कुझु सहूलियतूं बहितर आहिनि प्राइमरी जे लिहाज़ सां, त उते त पढ़ाई वग़ैरह ठीकु थिए पई, पर उते बि रिसर्च फैसिलिटीज़ जो जेसिताईं तालुक़ आहे, यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उहे नॉलेज क्रिएट कंदियूं आहिनि ऐं स्कूल ऐं कॉलेजिस जेके आहिनि नॉलेज ट्रांसफर कंदा आहिनि। अच्छा, खे जेका नॉलेज क्रिएट करण लाइ रिसर्च लेबोरेटरी, रिसर्च वर्क खपे, उहो असां तमामु घटि आहे। रिसर्च जे हवाले सां ॻाल्हि कयो पिया न? सॼे पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ जी हालत जेका आहे उहा ऐं अक्सर करे डॉक्टर साहब यूनिवर्सिटीज़ जा स्टूडेंट्स इहे बि कंप्लेंट्स कंदा आहिनि त काफ़ी प्रैक्टिकल स्किल्स जी तरफ़ या प्रैक्टिकल्स जी तरफ़ तमामु घटि ध्यानु आहे। अली साहब, तव्हां बि अग्री कंदव इन हवाले सां? त छा ईअं बि आहे, ईअं छो आहे? इनफैक्ट जीअं तव्हां डॉक्टर आहियो त मेडिकल यूनिवर्सिटी जा ॿार ई कंप्लेन कंदा आहिनि त असांखे जेको आहे प्रैक्टिकल वर्क तमामु घटि करायो पियो वञे, ऐं रीज़न ॾींदा आहिनि त इंतिज़ामिया चवे पई शयूं जेके आहिनि उहे महांगियूं आहिनि, तव्हां जेकॾहिं हथु विझो छा ख़बर भंजी पवनि, त छा इहो रीज़न दुरुस्त आहे? अच्छा, जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं उन लेबोरेटरी स्कूल हूंदियूं हुयूं ऐं असांखे प्रैक्टिकल वर्क कराईंदा, असांखे डेड बॉडीज़ ते डिसेक्शन कराईंदा एनाटॉमी हॉल्स में, पर हाणे त डेड बॉडीज़ आहिनि कोन, हाणे स्पेसिमेन अची विया आहिनि ऐं ॿियूं लेबोरेटरीज़ फिजियोलॉजी पैथोलॉजी लेबोरेटरीज़ उहे अंडर स्टाफ्ड आहिनि ऐं उन्हनि में जेको सामान आहे तमामु घटि आहे, त प्रैक्टिकल वर्क जेको आहे सो वाकई घटि थिए पियो। यानी इहा तव्हां मञियो पिया बतौर प्रोफेसर त जेको आहे प्रैक्टिकल वर्क घटि थिए पियो। अली हसन साहब, इहो बि फुक़दान हिते एग्ज़िस्ट करे पियो, त हितां जा नौजवान, जॾहिं तव्हां सां मां हिकु इहो बि अहम सवालु रखंदसि त तव्हां सां नौजवान जेको आहे राब्तो कीअं कनि सिंध हिन प्रोग्राम तहत, ऐं ॿियो इहो ॿुधाइजो थोरो प्रैक्टिकल्स जे हवाले सां बि कॉमेंट कजो त जॾहिं हितां जा नौजवान तव्हां उते वेंदे ॾिठा
त छा जॾहिं उते पहुता त हुननि जूं प्रैक्टिकल स्किल्स डेवलप थियल हुयूं? हा, इहो हिकिड़ो वॾो अलमी हुयो असांजी क़ौम सां बेसिकली। त हिकु त असांजो तइलीमी निज़ाम जी कारकर्दगी तमामु मायूस कंदड़ आहे। असां क्वांटिटी वाइज़ त इंजीनियर्स पैदा करे छॾियासीं, डॉक्टर्स बि पैदा करे छॾियासीं, पर क्वालिटी वाइज़ कोन पैदा कयासीं। फर्स्ट स्टेप ना गेट द एजुकेशन विथ नॉलेज। असां एजुकेशन हासिल कयूं था विदाउट नॉलेज। लेकिन विदाउट नॉलेज एजुकेशन हासिल कयो त उन डिग्री जो मां त पकोड़ा ई खपाईंदुसि, उन सां को नौकरी ऐं काफ़ी दफ़ा थियो आहे असीं इंजीनियरिंग खे जेको आहे ठेलो लॻाईंदे ॾिठो आहे। त तव्हां जेकॾहिं विदाउट नॉलेज डिग्री हासिल कंदो ऐं पोइ चवंदो न गवर्नमेंट जॉब नथी ॾे, मुंहिंजो कुसूर कोन्हे, वॾो प्रॉब्लम आहे। मुंहिंजी पंहिंजी एनालिसिस आहे त सिंध जे नौजवान वटि 14 ग्रेड या उन खां मथे जेका अपॉर्चुनिटी आहे पर ईयर उहो 15,000 नौकरियुनि जी आहे, पर असां वटि कैपेबल नौजवान 8 खां 9,000 आहिनि। अच्छा, यस, कैपेबल न आहिनि असांजा नौजवान। कैपेबिलिटी जो वॾो इशू आहे असां वटि। उन में असां बि ज़िम्मेवार आहियूं, उस्ताद बि ज़िम्मेवार आहिनि, पेरेंट्स बि ज़िम्मेवार आहे, सिविल सोसाइटी बि ज़िम्मेवार आहे। यूनिवर्सिटी में जेको रॉ मटीरियल अचे थो, सिंध यूनिवर्सिटी में 23,000 शागिर्द वेठा, सिर्फ़ु 210 शागिर्द हिकिड़े 2 साल अॻु में 210 शागिर्द 70% या उन खां मथे हासिल करे सघिया। माना तव्हांजो अरबे रुपया बजट ख़र्च कई, पर तव्हां सक्सेस रेशो जेको एवरेज शागिर्द 0.01% आहे। इहा सिचुएशन आहे। अवेयरनेस जो यूनिवर्सिटी ते टके जो कमु नथो थिए। इंडस्ट्रीज़ जो माण्हू घुरायो, जेको एक्सपीरियंस माण्हू घुरायो, नौजवाननि खे ॿुधाए त सही मुस्तक़बिल में कहिड़ी कहिड़ी अपॉर्चुनिटीज़ तव्हां लाइ थी सघनि थियूं। इंटर्नशिप जो नाले मात्र कमु थो, रुगो के कागज़नि में कमु कयो थो वञे, अदरवाइज़ हा इंटर्नशिप हिकु त उनखे पे बि न कनि, ॿियो जेको नौजवान वेठो लोड़े। असांजो उस्ताद एक्स्ट्रा टाइम ॾियण जे लाइ तयारी कोन्हे को मेजर जेको उस्ताद जिथे फाइनेंशियली बेनिफिट आहे टाइम ॾिए थो, जिथे को वॉलंटियर जो कमु आहे उते टाइम ॾियण पैशनेटली जो प्रॉब्लम आहे। अच्छा डॉक्टर साहब, ईअं आहे त अॼु को उस्ताद जेको आहे उहो पैशनेटली कमु न पियो करे पर पैसनि जे लाइ कमु पियो करे, पर छा न उनजे असीं राय जेको आहे असीं डॉक्टर साहब जी शामिल करणु चाहियूं पिया। डॉक्टर साहब जो बि काफ़ी वसी तजुर्बो आहे, ज़रूरतूं वधी वियूं आहिनि ऐं दौर बि महांगो आहे, अनडाउटेडली महांगाई वधी वई आहे। त बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे, पर सभु उस्ताद ईअं न आहिनि। के उस्ताद बिल्कुलु रोल मॉडल आहिनि ऐं उहे स्टूडेंट्स खे महिनत कनि था, उहे स्टूडेंट्स खे नॉलेज फराहम कनि था पिया। ठीकु, सही आहे। असांखे ट्रेडिशनल अप्रोचिस खे अली हसन साहब ख़तमु करिणो पवंदो न, चाहे उस्ताद जी ॻाल्हि हुजे। हाणे अचूं था अली हसन साहब, तमामु अहम ऐं कम वारी ॻाल्हि की नौजवान ॿुधण में बि जेको आहे तमामु घणी दिलचस्पी रखनि था। तव्हांजो जेको प्रोग्राम आहे सिंध स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम, कीअं तव्हां सां राब्तो कनि, कीअं जेको आहे हू ॿाहिरि अब्रॉड यानी सेट थी सघनि था? हिकु त असांजो फेसबुक पेज आहे सिंध स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम, उन ज़रिए बि असां सां राब्तो थी सघंदो। ठीकु आहे, ऐं फेसबुक ते अवेलेबल हूंदो आहे, अली हसन भुट्टो जे नाले सां सर्च कनि, मूंखे मैसेज कनि, आई विल रिस्पॉन्ड टू देम। ऐं असांजो तरीक़ेकार जेको बि नौजवान असांखां हेल्प वठणु चाहे थो, उहो पंहिंजो रेज़्यूमे असांखे मोकिले, असां हुन सां डमी इंटरव्यू कंडक्ट कंदा आहियूं, उहो अंग्रेज़ी में कंडक्ट कंदा आहियूं। लेकिन असांजी तंज़ीम मेन मक़सदु आहे जेको फसल तयारु आहे, स्टोर जेको मार्केट में अचण वारो आहे, उनखे जल्दी खपाइजे, जो अॻु में जो उहो एक्सपायर थी वञे। अच्छा, हिननि में घणो तादाद जेको आहे ग्रेजुएट्स जो हूंदो आहे? पर ग्रेजुएट सिंपल ग्रेजुएशन। अच्छा, ही प्रोग्राम गवर्नमेंट ऑफ सिंध सां त मुंसलिक न आहे न? न, उन सां मुंसलिक न आहे, पर हिकु ॿ प्रोजेक्ट सां गवर्नमेंट सिंध सां कया आहिनि, कोलैबोरेशन सां कया। असांजी टीम आहे 350 असांजी वॉलंटियर फैकल्टी आहे वर्ल्ड वाइड। पोइ जे नौजवान राब्तो कंदो, रेज़्यूम मोकिलींदो, पोइ असां हुनजी डमी इंटरव्यू कंडक्ट कंदासीं, पूरो हुनखे स्कैन करे ॿुधाईंदासीं त बाबा तुंहिंजो कैरियर पाथ इन तरीक़े सां स्केच थी सघे थो। हाणे तुंहिंजे लाइ असां हिकिड़ो सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट उनखे मुक़ररु करे ॾींदासीं, जेको हुनखे ट्रेन कंदो ऐं अॻिते हुनजी ट्रेनिंग जो सिलसिलो हलंदो। जॾहिं उहो ॾिसंदो त हाणे तयारु थी वियो आहे, मार्केट में इन थी सघे थो, पोइ हुनजो रेज़्यूम फाइनल कंदा आहियूं, असां रिव्यू कंदा आहियूं, पोइ हुनखे चवंदा बाबा हाणे वञी पंहिंजी मार्केट में अघु लॻाए, उमेद आहे तूं सेल थी वेंदो। सो इहो अवां पर्टिकुलरली पंहिंजी कम्युनिटी जे लाइ कमु कयो पिया या अव्हांखे इन मां को फ़ाइदो बि हासिल थिए? असां हिन में को बि फाइनेंशियल बेनिफिट कोन्हे को, असां पंहिंजे खीसे मां। साहब एॾी चङाई, इहा त हिकु ख़ुशख़बरी आहे नौजवाननि जे लाइ त हू राब्तो करे सघनि था। इहो पे बैक टू कम्युनिटी आहे। असां दोस्तनि खे चवंदा फाइनेंशियली तव्हां पे बैक न कयो, टाइम त ॾियो, 20 साल तव्हां नौकरी कयो था, 5 अच्छा वीज़ा पासपोर्ट इहे जेके फाइनेंशियल ख़र्चा आहिनि उहे पाण कंदा, असां कंसल्टेंसी जो टको बि न वठंदा आहियूं। ठीकु आहे, बाक़ी जिथे का ज़रूरत पवंदी आहे किथे फाइनेंशियल सपोर्ट, यानी अवां काउंसलिंग कयो पिया उन्हनि जी त तव्हां ॿाहिरि अब्रॉड सेट कीअं थी सघो पिया? हा बिल्कुलु प्रॉपर। अच्छा, पोइ तव्हां अहिड़ा नौजवान बि ॾिठा जेके अब्रॉड उन्हनि जॉब कई ऐं उनखां बाद में पाकिस्तान मोटी अचनि, या उन्हनि जो इरादो कॾहिं थियो ई न पाकिस्तान मोटण जो? अक्सर त वापसि पाकिस्तान मोटी कोन आया, ऐं तव्हांजो पाड़ेसी जेको मुल्क आहे उहो त क्रेज़ी आहिनि, तव्हांखे हर जॻह ते उहे ई मिलंदा। उहो 8 दर्जे खां डिज़ाइन ठाहे वठंदा। बैचलर मूंखे पंहिंजे मुल्क मां करणी आहे, बैचलर फॉरेन मां न करणी, छा त बैचलर फॉरेन मां महांगी थी पए। मास्टर 1.5 साल जो कोर्स हूंदो आहे,
ऐं उनजी ख़बर आहे त असां जॾहिं ॿाहिरि मुल्क वेंदासीं त माइटनि ते ॿार कोन थींदासीं, पैसा उतां ई कमाए उतां ई फीस ॾींदासीं, बल्कि वापसि पैसा बि मोकिलींदासीं। अच्छा, उतां जी यूनिवर्सिटी जी त सुठी ॻाल्हि इहा आहे त हू पे बि कंदियूं आहिनि, तव्हां जॾहिं पढ़ो पिया स्टूडेंट लाइफ में अपॉर्चुनिटी दे पे यू। हा, रिसर्च असिस्टेंट तो तव्हांखे रखी बि सघनि था, ऐं जॾहिं तव्हां वरी डिग्री कंदा त 2 साल तव्हांखे वर्क परमिट मिलंदो आहे हुते। उन दौरान तव्हां कंपनी जॉइन करी एॾी महिनत कंदा आहियो, कंपनी तव्हांखे जॉब ऑफर कंदी आहे, तव्हांखे ग्रीन कार्ड ॾींदी आहे। पोइ जॾहिं वेल सेट थी वेंदा आहियो त पोइ बसि पोइ भले भले। यानी ॿाहिरि मुल्क वञण का जेको आहे ॾुखी ॻाल्हि न आहे, यानी नौजवाननि खे पंहिंजो वीज़ा ऐं पासपोर्ट उनजो ख़र्चो करिणो आहे, पाण खे करिणो अथनि। तव्हां उन्हनि खे काउंसलिंग जेको आहे काउंसिल कंदव उन्हनि खे? उन लाइ मां 4 स्टेप्स त छा यूनिवर्सिटी, हा प्लीज़ इहो डिटेल में ॿुधाए छॾियो जेकी सम्झण में आसानी थिए। 4 इयर जी बैचलर डिग्री हुजणु खपे, सुठो GPA नंबर 1, नंबर 2 अंग्रेज़ी में भड़ हुजणु खपे, अंग्रेज़ी जो अचणु लाज़मी आहे। ठीकु आहे। नंबर 6 IELTS जो सुठो स्कोर हुजणु खपे, 6+ बैंड हुजणु खपे। नंबर 4 GRE जो सुठो स्कोर हुजणु खपे, जेके 300 खां वधीक स्कोर आहे वाह वाह। नंबर 5 बैंक स्टेटमेंट। असल नौजवान जो प्रॉब्लम सिर्फ़ु बैंक स्टेटमेंट जो थींदो आहे, त असां बैंक स्टेटमेंट किथां आणियूं? पोइ इहो मिट माइट को वॾेरो जेकॾहिं हेल्प आउट करे सघे वॾेरो वटि। छा हिन वास्ते इहो न पिया चई सघूं त हिन प्रोग्राम में जेके बि अचनि था उहे ऑलरेडी वेल ऑफ आहिनि, छो त ही ग़रीबनि जे हवाले सां त प्रोग्राम तो बैंक स्टेटमेंट जेका आहे न तो उहो बि मतिलबु त पंहिंजे मुल्क में बि उन लाइ खोड़ अपॉर्चुनिटी आहिनि, जेकॾहिं उहे इन तरीक़े सां प्राइवेट तक नथा अची सघनि त स्कॉलरशिप जा अलाए केतिरा प्रोग्राम्स आहिनि। हाँ, 5 लाख स्कॉलरशिप एवरी ईयर इंटरनेशनल स्कॉलरशिप हूंदियूं आहिनि। असां नौजवान कंहिंमें त आइल्स बि रिक्वायर्ड न हूंदी आहे। हा, उन मां असांजो नौजवान जेको आहे सो मुंहिंजे VA स्कॉलरशिप बि सक्सेसफुल नथो करे सघे, फुल ब्राइट स्कॉलरशिप एॾी वॾी स्कॉलरशिप आहे। अपॉर्चुनिटी उन लाइ बि आहिनि, उहो गवर्नमेंट सेक्टर में स्कॉलरशिप। यानी अव्हां पाकिस्तान जे नौजवाननि जी कैपेबिलिटी जे हवाले सां सैटिस्फाइड न आहियो? न, कैपेबिलिटी जो इशू आहे ऐं उन में इन खे असांजे यूनिवर्सिटीज़ उन जे पोयां जेको आहे रीज़न असां इहो ई ॾिसो पिया त मयारी तालीम जो न हुजणु, तालीम उन में असां सभु ज़िम्मेवार, रुगो गवर्नमेंट ज़िम्मेवार कोन्हे, असां बि ज़िम्मेवार आहियूं बेसिकली। उस्ताद बि ज़िम्मेवार आहे, सिविल सोसाइटी बि ज़िम्मेवार आहे, असां जेके प्रोफेशनल पाण तक ते वधी वियासीं, पोयां नौजवाननि खे पंहिंजो इंड्यूस ई न कयोसीं, एक्सपीरियंस ॿुधायो ई कोन सी, ऐं उनखे उहो ॾस गुर पता ॿुधायासीं कोन। ॿियो ऑलरेडी जेको आहे अली हसन साहब ग़रीब मुल्क आहे, हिते गुरबत जो एॾो इशू आहे, हिते तालीम जा जेके ख़र्चा माण्हू अफोर्ड न पिया करे सघनि। डॉक्टर साहब, हिते त तालीम जेको आहे महांगी बि आहे, असीं खैर हिन ते बि प्रोग्राम करे चुका आहियूं, पर असीं ॾिसूं पिया त तालीमी इदारा मयार ते फोकस करण खां वधीक हू फीस वठण में इंट्रस्ट रखनि था। जी बिल्कुलु सही। हिते न बेटो आहे न निज़ाम, हिकु त प्राइवेट स्कूलिंग आहे, प्राइवेट कॉलेजिस आहिनि, ॿियो पब्लिक सेक्टर आहे, पब्लिक सेक्टर काफ़ी वीक आहे, त प्राइवेट सेक्टर स्पेशली उहो त ज़ाहिर मनी ओरिएंटेड आहे, पैसनि में त उहो हले थो पियो, त स्किल में हुनजो वधीक इंट्रस्ट आहे मयार जे रेट में। ठीकु ठीकु, सही। असां वटि आवाज़ बि डॉक्टर साहब जो सही कोन पए पुॼे। ख़ैर आख़िर में अली हसन साहब, नौजवाननि जे लाइ कोई पैगाम ॾेई वठो, जेकॾहिं हू अहिड़े क़िस्म जूं ख़्वाहिशूं रखनि पिया त अब्रॉड सेट थियनि, त हू तव्हां त ख़ैर डिटेल्स असां सां शेयर करे छॾियूं, पर तव्हां जेको आहे तालीम जे मयार जे हवाले सां हिकु मैसेज जेकॾहिं ॾेई छॾियो त तमामु बहितरु रहंदो। बिल्कुलु, नौजवाननि खे इहो मैसेज ॾींदो त पंहिंजो जेको कैपेबिलिटी आहे उनखे तमामु घणो इम्प्रूव कयो, बिकॉज स्किल्स तव्हांखे इम्प्रूव करणा पवंदा। नंबर 1 स्टेप ट्राई टू गेट एजुकेशन विथ नॉलेज। नंबर 2 स्टेप अवेयरनेस हासिल कयो, जीअं तव्हां पंहिंजो गोल सेट करण में तव्हांखे मदद मिली सघे। गोल सेट थी वियो, पंहिंजा स्किल सेट कयो, वंस तव्हांजा स्किल सेट थी विया पोइ पंहिंजो पाण खे मार्केट में अची पंहिंजो स्ट्रगल कयो, यू विल गेट द सक्सेस। इहो ई रस्तो आहे जंहिं रस्ते सां तव्हां कामयाबु थी सघे थो। असां वटि 2 वेपन्स आहिनि असां वटि ग़रीबनि वटि, हिकिड़ो एजुकेशन, ॿियो स्किल आहे। दीज आर द ओनली 2 टूल्स वी हैव इट या वेपन्स। इन्हनि जो जेके असां सही इस्तेमालु कयोसीं त कामयाबी असां खां परे नथी वञी सघे। सही, तालीम ऐं हुनर जो हुजणु नाज़रीन तमामु ज़रूरी आहे, जीअं अली हसन साहब तव्हांखे ॿुधायो। अली साहब वॾी महिरबानी, डॉक्टर साहब अवां जी बि वॾी महिरबानी, डॉक्टर साहब सां शायदि असांजो राब्तो मुतक़ा थी वियो आहे। बहरहाल नाज़रीन, ही प्रोग्राम ही सेगमेंट जेको आहे तव्हांजे लाइ असीं ख़ुशूसी रखियो हुयोसीं त महांगो तरीन दौरु आहे ऐं नौजवान जेको आहे तमामु घणो कंफ्यूज़ लॻा पिया आहिनि, त हू जेको आहे पंहिंजे लाइ जाखोड़ कनि, रस्ता ॻोल्हनि। काउंसलर्स मौजूदु आहिनि, अॼुकल्ह मीडिया सोशल मीडिया जो दौरु आहे, तव्हां रिसर्च कयो ऐं पंहिंजी कैपेबिलिटी खे स्ट्रॉन्ग कयो, ॿाहिरि निकिरो, कोचिंग सेंटर्स आहिनि, पंहिंजो पाण एक्सप्लोर कयो, तव्हांखे मौक़ा पाण ई मिली वेंदा। सिर्फ़ु स्टेट ते तव्हां जेको आहे रिलाए न कयो, यकीनन उनजी ज़िम्मेवारी आहे, वॾे पैमाने ताईं आहे, पर तव्हां उन ते केतिरी देरि लाइ जेको आहे डिपेंडेंट रहंदव, केतिरा मुनसिर तव्हां उन ते रहंदो, इन जे लाइ तव्हां पंहिंजा रस्ता पंहिंजो पाण जे लाइ बि ॻोल्हे सघो था। सो उमेद आहे त तव्हांखे अहिड़ो को प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। मुलाक़ात थींदी अॻिले हफ़्ते, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।